स्कारब खाते ऐं आपाशी खाते जे अमलदारनि ऐं खैरपुर ज़िले जे इंतज़ामिया नाअहली सबबि टंडोमस्ती पंपिंग स्टेशन ॿिए ऐं गंबट पंपिंग स्टेशन थी न हलण सबबि बरसाति पाणी वॾी तबाही मचाए छॾी आहे। बरसाती पाणी नेकाल न थियण करे सवें ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। हज़ारे घर तबाह थी विया आहिनि। लखें एकड़ ते बीठल फसल सड़ी ख़तम थी वियो आहे। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत पाणी मां जान बचाए महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण शुरू करे छॾी आहे। बरसाती पाणी सवें ॻोठ पाणी जी लपेट में आणण खां पोइ तेज़ी सां ड्रिमेर शाखा खोड़ा गंबट रानीपुर समेत शहरी इलाइक़नि ॾांहुं तेज़ी सां वधी रहियो आहे। चूंडियल नुमाइंदा ऐं ज़िले इंतज़ामिया को बि तहरुक न वरितो आहे। माण्हुनि खे बेयारो मददगार छॾे ॾिनो आहे। उन सां पीपल्स पार्टी सखर डिवीज़न जे क़ाइम मक़ाम सदर अॻूणे MPA पीर सैयद मोहम्मद बचल शाह जीलानी ड्रिमेर शाह सिमनाली नाले जा पुल वटि पहुची तेज़ी सां ईंदड़ बरसाती पाणी जो जाइज़ो वरितो ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त आपाशी खाते ऐं स्कारब खाते जे अमलदारनि पारां वक़्ति सिर पंपिंग स्टेशनूं न हलाइण ऐं सिमनालनि जी सफ़ाई सुथराई न करण करे बरसाती पाणी ॻोठनि जा ॻोठ लपेट में आणे छॾिया आहिनि। ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ इंक्वायरी कराए कार्रवाई कराई वेंदी ऐं उन्हनि ते केस दाख़िल कराया वेंदा।